छो माई ख़ैर ताए बूथ ते 12 था वजनी ख़ैर हिक ॿिए जा ॾुंडा पटे हिक ॿिए खे कुटे नालो कयो अथनि। ये भाउ भेण दुश्मन आहिनि हिक ॿिए जा। चाची वसाई हिकु दफ़ो वेठे वेठे ॻाल्हि कढी चई आई निंड ॾिसां थी मुड़सालू आहे हिकिड़ो अछो जोड़ो पातल अथसि पेशानी फिकी फिकी ॼण तसुर देगड़ी खयूं थो अचे देगड़ी में गोश्त आहे पर बूटियूं पाण में विढ़नि थियूं हे बूटियूं आहिनि न ये पाण में विढ़नि थियूं अलाए कहिड़ो वाव लॻी वियो आहे जो रतु रतु खे नथी सही। हा वधी 15वीं सदी खां त झंग जे जानवर बि तोबा कई आहे अॻियां वीचारा पंहिंजो वक़्तु कढी विया हाणे किथे आहे उहो दौरु हर को ॼुडा पटा लॻी पई आहे हर जॻह ते जाई निंड में थी ॾिसां चाची वसाई आहे वेठी आहे मां चवां थी चाची तूं छा थी करें मूंखे थी चवे मां निमाज़ पढ़ण थी वञा वरी अधो गुलांदो आहे मूंखे थो चवे मोरा खे चओ मूंखे त तूं संभारे ई नथी मां थी चवां था तोखे मोरा नथी संभारे खीर जी चौरी भरियल आहे मां चवां थी चाची इहा चौरी तूं काॾे कंदी आहे चए थी आई इहो खीर मां मोरा खे ॾींदसि ॿियो काॾे कंदसि गुलांद उते बि न सुधरियो आहे जो मांजल आई तो चवंदो वते मूंखे लॻे थो मलाइकनि जा मोचड़ा न लॻा इन खे लॻनि लितर त ख़बर पवेसि मोरा नथी संभाले सुधरो उते पंहिंजी टीह त थो लोड़े पियो अलाए छा का इहा गणती कई अथई चाची खे थी चवां मां चयो चाची अधो गुलांद वियो तूं वईं सॼो पाड़ो वीरान थी वियो चवणु लॻी छो वीरान आहे मां वेठी दुआऊं थी कयां टियों चौथो ॾींहुं वई हुअसि इहो मां त वेंदी बि न आहियां छोकर सां गॾु वई हुअसि कन टोपराइण मां ती ॾिठी आहे न इहा न बगो रंग अथसि मेहंदी हणंदी थी हाओ माती थी मूंखे चवे चदो गुलांद आहे अच्छा कपिड़ा पातल अथसि गुलाबी टोप अथसि बीठो आहे मां चवांसि थी चाचा ॾे त हवालु चाची वारा कीअं आहिनि चियाई ख़ुशि आहिनि एतिरो एतिरो गाबो साणो अथसि मां थी चवां चाचा गाबो काॾे थो ने चई अब्बा घर थो न्या तूं भला मुंहिंजो घर न ॾिठो आहे छा चवे तव्हांजे नाले पियो न रुकाबो साणो अथसि मां चवां अलाह मतां चपू खे औलादी करे मदीने वारे जवान जे सदके हर जहान जे सदके छुटल रूह आहिनि हिननि खे चओ सेदी मुसियाणी ते वञी चऊं को टिकनि मूंखे बि शादी खां पोइ यकी ॿार न थियो अदी मां बि वॾा पीर सोरिया पोइ मां वई साईं सिधी मुसियाणी 3 रातियूं रहियसि पर मूंखे ॾाणो न मिलियो चौथी राति ॾिसां थी हिकिड़ो नंढड़ो छोकिरो आहे मूंखे चिदो थो ॾे गुलाबेक खे चयो खानदान उथ ॾाणो मिली वियो आहे पोइ अदी 2 महीने इहो मोटी आयसि खेर सां त मूंखे चिंटू थी पियो चवनि था निंड में शादी ॾिस त मुसीबत आहे ॿुधूं था अदी चवनि था गमी ॾिसजे थी त उहा ख़ुशी आहे जे ख़ुशी ॾिसजे थी त पोइ उहा का मुसीबत आहे पोइ चाचो कोॾिरी न आहे जेको वाड़े ते हूंदो हो चवनि था इन जी निंड सची थी थिए पई पर निंड में ॾिठई त भूरी में मरी वई आहे अदी कुझु हफ़्ता मस गुज़रिया त भूरी में मरी वई चङी भली अदी न का बीमारी न छा वाड़े में बीठी हुजे उथे थी अचे फाको करे अहिड़ा माण्हू बि थी जॻह जहान हा वधी के दुनिया में ई कूड़ा किन जूं निंड्रा बि सचूं मुंहिंजूं बि निंड्रा सचूं थींदियूं थी हिननि गुनहगार अखियुनि सां जेके निंड्रा ॾिठियूं आहिनि सभु सचूं थियूं उन ॾींहुं ते ॾिसां पई चाची वसाई आहे कारो जोड़ो पातल अथसि गुलनि ते मां वञे थी पई त मां थी चवांसि चाची काॾे थी वञे त चवणु लॻी आई अचां थी हिकिड़े अज़ीज़ क़रीब खे वठणु मां चयो कारो जोड़ो त ॾाढो ठही थो चए कारो जोड़ो तॾहिं पाईंदा आहियूं जॾहिं कंहिं अज़ीज़ क़रीब खे वठणु ईंदा आहियूं त मां थी पुछांसि मां चयो चाची वरी कंहिंजो वारो आयो आहे त मूंखे चवणु लॻी सकीना जो वारो आयो आहे सकी खे थी वठणु वञा वठणु अचे थी पंहिंजनि खे मां कहिड़ी क़रीब आयासीं मां त थियसि पाड़े वारी तूं वेझी आयसि नुंहुं आयसि तोखे अचे वठी वञे अधी चिड़े छा कंदी मां जेका निंड ॾिठी आहे उहा थी तोखे ॿुधायां इन में चिड़ण जी कहिड़ी ॻाल्हि आहे भेण अधी हाणे निंड्रा त निंड्रा आहिनि इन्हनि में कहिड़ी हक़ीक़त न अदी मां जूं सभु निंड्रा सचूं छूं थी चङो अदी अलाह मालिक आहे हाणे जेके ॾींहं लिखियल हूंदा उहे त माण्हू कढंदो पर अदी इहो बि इशारो आहे हिकिड़ो मां त चवां थी मौत जी तयारी करणु शुरू कर हाणे अदी मां हलां थी मुंहिंजी हीअ तोबा तूं इहे निंड्रा पाण वटि रख किनी टाटा बाए गुड बाए किनी कुमी जल दब कीअं भॼाए छॾियो मांसि निंड्रा ॾिठियूं मोरा नथी संभाले हल खादड़ी तो जड़ियुनि खे बि सुञाणा